ॿाहिरि वारनि जो ख़ैरु आहे पुट, जेकॾहिं ॻोठ वारा ई परेशान कनि त पोइ। अमा जे तरफ़ तव्हां अस्सलामुअलैकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, मां पंहिंजे हिन चैनल ते आयल सभिनी मुअज़्ज़िज़ीन खे, मोहतरमीन खे, जेके मुंहिंजा अदड़ा आहिनि, जेके मुंहिंजूं अदड़ियूं आहिनि, सभिनीअ खे ऐं भालीकार चवां थो अस्सलामु अलैकुम। भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टिणंदा रहनि। ऐं दोस्तो, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अॼु मुंहिंजी तबियत ॾाढी ख़राबु आहे ऐं आहियां बि बुख़ार सां, ऐं जेको आहे नज़लो ज़ुकाम, जंहिंजे करे मां मजबूरी में अवां दोस्तनि खे हीअ वीडियो ॾेई रहियो आहियां। मां उमेदु कयां थो त घणो जेको आहे न डिघो लंबो चौड़ो जेको आहे मैसेज कोन रखंदुसि, नंढिड़ो वीडियो आहे। ऐं अवां दोस्त इन मुंहिंजे वीडियो खे आख़िर ताईं लास्ट ताईं ज़रूरु ॾिसो ऐं वॉच कयो मुंहिंजे हिन पूरे वीडियो खे। अवां दोस्तनि जो सहकार, अवां दोस्तनि जो प्यार, अवां दोस्तनि जी जेकी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। ऐं मां उन्हनि दोस्तनि जा नाला ॿुधाईंदो हलंदुसि जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे ऐं किथां कहिड़े शहर खां सब्सक्राइब कयो, उन्हनि दोस्तनि जा मां नाला ॿुधाईंदुसि। ऐं अव्हांखे जेका आहे ॿी जेका बि ख़ासि अपडेट न आहे जेका मां दोस्तनि ते पहुचायां, ऐं जेका राति हलंदी 76 क़िस्त जेका तक़रीबन कुझु कलाकनि खां पोइ ऑन एयर थी वेंदी, उनजी वरी सुभाणे अवां दोस्तनि खे उनजी अपडेट ज़रूरु ॾींदुसि। त दोस्त, मां उन नालनि दोस्तनि जा मां नाला अवां दोस्तनि सां शेयर कंदो हलंदुसि, कहिड़ा कहिड़ा दोस्त किथां खां ऐं कहिड़ा दोस्त जंहिं मूंखे सब्सक्राइब कयो आहे। अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त मां दोस्त खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठनि ऐं बेल आल बटन खे दॿाइनि, त जीअं मुंहिंजी अचण वारी जेके न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची वञे ऐं अव्हांखे मिले बहितरीनु हिकिड़ी अपडेट सोप सीरियल दुलाब जे क़िस्त नंबर 76 ऐं 77 जी। इंशाअल्लाह अवां दोस्तनि खे तमामु बहितरीनु अपडेट मां अवां दोस्तनि ताईं पहुचाइण वारो आहियां। त जल्दी कयो, देरि न कयो, हाणे जो हाणे ई मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो ऐं पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो कमेंट करणु लिखणु न विसारिजो। ऐं जल्दी में त हाणे अवां दोस्तनि खे उन्हनि दोस्तनि जा नाला ॿुधाईंदुसि जन दोस्तनि मूंखे सब्सक्राइब कयो आहे, किथां ऐं कहिड़े शहर खां। त दोस्तो, असांजो पहिरीं प्यारो दोस्त आहे जेको सऊदी अरब खां असांखे जेको सब्सक्राइब कयो आहे, हाजी सफ़ा बलोच, उन दोस्त जी वॾी महिरबानी। ऐं ख़ालिक सचियो साहिब जूं वॾी महिरबानियूं, जेको मीरपुर साकरो खां ज़हीर सचियो साहिब जूं महिरबानियूं, उन्हनि असांखे मीरपुर साकरो खां जेको असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ऐं ॿिया दोस्त आहिनि पंहिंजो शिकारपुर खां आहिनि, मठार चांडियो साहिबु, उनजी वॾी महिरबानियूं। ऐं ॿिया दोस्त मां उन्हनि जा आहिस्ते उन्हनि दोस्तनि जा नाला खणंदो हलंदुसि। ज़हीर आहे जीअं पंहिंजो, सफ़ा बलोच आहे सऊदीअ खां, ऐं उन्हनि दोस्तनि जूं वॾी महिरबानियूं लख थोरा लख लाइ अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहनि। ईअं मां उन्हनि दोस्तनि खे मां हमेशह यादि रखंदुसि, हर वीडियो में, अचण वारी वीडियो में उन्हनि दोस्तनि जा नाला ज़रूरु खणंदो हलंदुसि। ॿियो असांजो दोस्त आहे सिठारजा खां ई असांखे जंहिं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, जमील अहमद जागिरानी साहिबु। अदा तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, लख थोरा लख लाइक, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं ॿियो असांजो दोस्त आहे मोहम्मद अमीन चांडियो साहिबु, समन सरकार खां। अदा समन सरकार वारा भाउ, तुंहिंजी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक, अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे। ऐं मठार चांडियो साहिबु जेको असांजे शिकारपुर जो आहे, उन असांखे सब्सक्राइब कयो आहे। ऐं ईअं अवां दोस्तनि जेकॾहिं पंहिंजे असांजो या पंहिंजो नालो मुंहिंजे चैनल तां ॿुधणु चाहियो था त तव्हां पंहिंजो नालो ऐं पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो लिखी मोकिलियो, त मां अवां दोस्तनि जो पंहिंजे हिन अचण वारी वीडियो में जेको आहे अवां दोस्तनि जो शुक्रियो अदा कंदुसि ऐं अवां दोस्तनि जे नाले सां
तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अॼु मुंहिंजी तबियत तमामु ॾाढी ख़राबु आहे। बुख़ार जे करे मुंहिंजो गलो वेठल आहे ऐं गले में दर्द बि आहे ऐं आवाज़ु नथो निकिरे। मुंहिंजे आवाज़ मां ई मुंहिंजे जेको आहे वॉइस में ई अव्हांखे अंदाज़ो लॻंदो हूंदो त मुंहिंजो आवाज़ु केतिरो ख़राबु आहे। त दोस्तो डिघी कचारी कोन कंदासीं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। लख थोरा लख लाइक कलाक करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जे अटे कंदा टणंदा रहो। ऐं अचण वारे मुंहिंजे वीडियो जो तव्हां दोस्तनि खे इहो ई रहंदो इंतज़ारु। ऐं पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजे बचड़नि खे सुठे में सुठी तालीम ॾियारो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।
तो दोस्तों वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ तेसीं ताईं हिन काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त ऐं पंहिंजो हमेशह मां दोस्तनि खे इहे ई चवंदो आहियां जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद जीए लतीफ़ जी नगरी जीए सिंधिया मारवाड़ा ऐं सिंध में रहंदड़ जेके ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि सभिनी दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं उन्हनि खे अलाह सां आबाद रखे ख़ुशि हुजनि ऐं जीअं सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी मारवाड़ा जीअं लतीफ़ जी नगरी जीअं लतीफ़ वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी अलाह हाफ़िज़।